ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 14 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के उन्हनि जे पुछण ते ॿुधाइनि था त बर्तरासुर अॻे जन्म में चित्रकीत नाले 7 दीपनि जो राजा हो, जेको वॾो धर्मात्मा हो ऐं सुख सां पंहिंजो राज पे कयईं। लेकिन उन खे करोड़ राणियूं हुअण बावजूद बि को बि पुत्र संतान कोन हो, जंहिं करे हू हमेशा दुखी रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं अंगरारकेश्वर क़िस्मत सां उन्हनि जे राज मंदिर में आयो, जंहिंजो स्वागत राजा वॾे आदर सत्कार सां कयो। राजा खे दुखी ॾिसी अंगरारकेश्वर उन खां उन दुख जो सबबु पुछियो। राजा तॾहिं पंहिंजो दुख ज़ाहिर कंदे ॿुधायो त मूंखे औलाद जी ख़्वाहिश ऐं तमन्ना आहे। तॾहिं अंगरारकेश्वर जे तप कराइण सां राजा खे हिकिड़ो पुटु थिए थो। लेकिन अंगरारकेश्वर जे चवण मूजिबि राजा खे उन बालक मां पहिरियां ई त ख़ुशि थींदो, लेकिन आख़िर में राजा रंज थींदो। जॾहिं राजा खे बालक पैदा थियो तॾहिं राजा 8 ई पेर पंहिंजी वॾी राणीअ वटि रहंदो हो, छो त बालक उन मां पैदा थियो हो। सो ॿियनि राणियुनि जॾहिं ॾिठो त राजा बालक जे मोह में 8 ई पेर वॾी राणीअ वटि रहे थो ऐं उन्हनि वटि अखि बि खणी नथो निहारे, तॾहिं हुननि हसद सबबा उन बालक खे ज़हर खाराए मारे छॾियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 15 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे नारद ऐं अंगिरा जो चित्रकेत खे उपदेश करणु। श्री सुखदेव जी चयो त ए राजा, जॾहिं चित्रकेत जी बेहोश जो हाल चई तरफ़नि पखिड़िजी वियो, तॾहिं नारद मुनि अंगिरा ऐं ॿिया रकेश्वर बि ही हाल ॿुधी राजा खे सम्झाइण आया। उन्हनि चित्रकीत खे ज़मीन तां खणी चयो त ए राजा, तूं छाकाणि एतिरो दुख थो करीं? ही सभु संसारी जीव पंहिंजे अॻूणे जन्म जे बदिले वठण लाइ दुनिया में अची गॾु थियनि था। जॾहिं उन फल जो बदिलो ॾेई वठी अंत जो वक़्तु अची पहुचे थो, तॾहिं हू वरी जुदा थी वञनि था। उन करे मरण जो सोच न रखी सभिनी ॻाल्हियुनि जो थियणु अॻूणे जन्म मूजिबि सम्झणु घुरिजे। संसार सभिनी वांगुरु आहे। जीअं आदमीअ खे सपने में केतिरनि ई क़िस्मनि जूं शयूं ॾिसण में अचनि थियूं, लेकिन जाॻण ते कुझु बि नथो मिले ऐं ॼाणूं था त इहा सभु सपने जी माया हुई। अहिड़ी तरह जेसिताईं दुनिया में आदमीअ खे ज्ञान नथो थिए, तेसिताईं हू अज्ञान रूपी निंड में बेहोश रहे थो। उन करे तूं मथीं ॻाल्हि सम्झी पंहिंजो सोच छॾे ॾे। लेकिन उन वक़्तु राजा छोकिरे जे ग़म में अहिड़ो त ॿुॾल हो जो कंहिं बि रकेश्वर खे न सुञाणी उन्हनि खां पुछणु लॻो त तव्हीं केरु आहियो? तॾहिं अंगिरा रकेश्वर नारद मुनि ऐं ॿियनि रकेश्वरनि जा नाला ॿुधाए राजा खे चयो त मां उहो ई अंगिरा रकेश्वर आहियां, जंहिं तोखे पुटु पैदा थियण लाइ यज्ञ करायो हो ऐं तोखे चयो हो त पुटु पैदा थियण में तोखे पहिरियां ई ख़ुशी ऐं पोइ रंज थींदो। हाणे तूं पंहिंजे मन खे धीरज ॾेई मुंहिंजी ॻाल्हि सच सम्झ त सभु हाञी ऐं लाभ परमेश्वर जी ई इच्छा सां थिए थी। तंहिं करे तूं हरीअ जे चरणनि में ध्यानु लॻाए पंहिंजी मुक्तीअ जी तजवीज़ कर ऐं हिन जगत जी कूड़ी माया खे छॾे ॾे। नारद जी बि अहिड़ी तरह हिन खे घणो ई ज्ञान ॾेई चयो त मां तोखे हिकिड़ो मंत्र ॿुधायां थो।
तंहिंखे तूं 7 ॾींहंनि ताईं जपण सां शीश भॻवान जो दर्शन पाईंदे। प्राचीन समय भॻवान शंकर बि उन मंत्र जो सहारो वरितो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 15 संपूर्ण थियो। अध्याय 16 राजा चित्रकेत जो वैराग वठणु। श्री सुखदेव जी चयो त ए राजा परीक्षित, चित्रकेत पंहिंजी वॾी राणीअ समेत उन छोकिरे जी सोच में अहिड़ो त व्याकुल हो जो रखेश्वरनि जे सम्झाइण ते बि उन जो दुख न मिटियो। पोइ जॾहिं अखियूं खुलियूं हिन अंगरा ऐं नारद मुनीअ खे सुञातो, तॾहिं पंहिंजे हथनि सां उन्हनि जा चरण धोई चयो त महाराज, हिकु दफ़ो कंहिं बि तरह उन छोकिरे खे जीआरियो त मूं खे धीरज थिए। हे ॻाल्हि ॿुधी नारद मुनि पंहिंजे जोग बल सां उन छोकिरे जे जीव आत्मा खे घुराए आकाश में बीहारे राजा ऐं राणीअ जे साम्हूं उनखे चयो त तूं हिन काया में अची पंहिंजे माउ पीउ जो सोच छॾाए उन्हनि खे सुख ॾे ऐं 7 दीपनि जो राज कर। तॾहिं उन जीव आत्मा चित्रकेत खे गारियूं ॾेई चयो त ही कहिड़े जनम जा माउ पीउ आहिनि ऐं मां हिननि जो कहिड़े जनम जो पुटु आहियां। जगत जो वहिंवार हमेशह ईअं हलंदो थो अचे जीअं आदमी रुपयनि ऐं अशरफियुनि जे हथ में रहण सां उन्हनि खे पंहिंजो ॼाणंदो आहे, लेकिन हू कंहिंजा थी नथा पवनि। तीअं ई जीव बि 84 लख जूणियुनि में फिरे थो ऐं कंहिंजो नथो थिए। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिते केतिरी न सुंदर मिसाल ॾिनी वई आहे। जीअं पैसो कंहिंजो बि नथो थिए, तीअं ही आत्मा या जीव आत्मा कंहिंजो बि नथो थिए। अॼु हिकिड़े शरीर में आहे त सुभाणे ॿिए शरीर में हूंदो। जहिड़ी रीति अॼु पैसो तव्हां वटि आहे त सुभाणे ॿिए कंहिं वटि हूंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। जीव आत्मा चए थो त तंहिं करे मुंहिंजे ऐं हिननि जी पाण में का बि माइटी न सम्झणु घुरिजे। अॻूणे जनम में मां ऐं चित्रकेत ॿई राजा थी पाण में लड़िया हुआसीं ऐं जॾहिं मां पंहिंजी फ़ौज जे मारिजी वञण सबबि भॼी बरबंड नाले जंगल में वञी लिखियो हुअसि, तॾहिं हिन उते अची मुंहिंजो सर वढियो हो। उन करे मूं बि हिन जनम में संदसि पुट थी खेसि दुख ॾिनो। चित्रकेत जूं ही सभु राणियूं अॻूणे जनम में करोड़ माकोरियूं थी हिकिड़े ॿिर में रहंदियूं हुयूं। मूं ॾंदण करण वक़्तु उन ॿर में पाणी विधो हो, तंहिं करे हू सभई मरी वियूं। उन सबबु करे उन्हनि पाण में सलाह करे हिन जनम में मूं खे ज़ेर ॾेई पंहिंजो बदिलो वरितो। उन तरह सभई जीव दुनिया में पैदा थी हिक ॿिए खां बदिलो वठंदा रहनि था। ईअं चई हू हलियो वियो। इहो ॿुधी राजा ऐं राणीअ जो समूरो सोच ऐं ॾुख मिटिजी वियो ऐं चयाऊं त आदमीअ जो शरीर पाए चङा कर्म करणु घुरिजनि। ही छोकिरो असांजो दुश्मन हो, हाणे असांखे संदसि मरण जो ज़रो बि ॾुख कोन्हे। राजा जी ॿी राणी जंहिं उन छोकिरे खे ज़ेर ॾिनो हो, तंहिं ही हाल ॾिसी ॾाढो पछताए अंगरा रखेश्वर ऐं नारद मुनीअ खां पुछी शास्त्र अनुसार वाजिब प्रायश्चित कयो। राजा चित्रकेत उन वक़्तु राज ऐं घर छॾे जंगल में हलियो वियो ऐं जमुना नदीअ जे किनारे ते वञी नारद मुनीअ जो ॿुधायल मंत्र जपण लॻो। जंहिं मंत्र जे प्रताप सां 7 ॾींहं शीश भॻवान हिन खे दर्शन ॾिनो। राजा शीश जीअ खे दंडवत करे रीत मूजिबि उन जी पूजा ऐं स्तुति कई, जंहिं ते शीश भॻवान ख़ुशि थी चित्रकेत खे उन बदन सां विद्या धरण जो राजा बणाए ही वरदान ॾिनूं त तोखे हमेशह हरीअ जे चरणनि में भक्ति रहंदी। ऐं पोइ झटिपट हिकिड़ो सुहिणो विमान सभिनी जायुनि ते पहुचण वारो उनखे ॾेई शीश भॻवान अंतर ध्यान थी वियो ऐं चित्रकेत विद्याधरनि जो राजा थी पंहिंजनि स्त्रियुनि समेत विमान ते वेही सैर कंदो रहियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 16 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए
ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।